गांइ या गांइ माता, अगरि ईअं चवां त बहितर लॻंदो। चवंदा आहिनि कि सभु देवी देवताउनि जो वास गांइ में हूंदो आहे। वॾा इहे ई चई विया आहिनि कि तव्हांखे गांइ खे पंहिंजे माता जे समान पूॼणो आहे, छो त सभु देवी देवताउनि जो वास गांइ माता में हूंदो आहे। पृथ्वी ते हिकिड़ो ई जानवर आहे जंहिंजी पूॼा असां माता जे समान कंदा आहियूं। नियमित तौर सां गांइ खे चारो खाराइण सां तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा आहिनि ऐं नवग्रह बि तव्हांखे परेशान न कंदा आहिनि। ख़ासि करे राहु जे लाइ या केतुअ जे लाइ नियमित तौर सां गांइ जी पूॼा करण सां तव्हांखे लाभ जी प्राप्ति थी सघे। इहो बि यादि रखिणो आहे कि जॾहिं बि तव्हां गांइ खे चारो या लड्डू खारायो, तव्हांखे पंहिंजे ॿिन्हिनि हथनि सां गांइ खे चारो या लड्डू खाराइणो आहे। चवंदा आहिनि कि जॾहिं तव्हांजे हथनि सां गांइ लड्डू या चारो खाईंदी आहे, जॾहिं हुननि जो टंग तव्हांजे हथनि खे लॻंदो आहे त तव्हांजो भाग्य उदय थींदो आहे ऐं उहो बि तव्हांखे मिली वेंदो आहे जेको तव्हांजे भाग्य में न आहे। तव्हांजे पापनि जो बि नाश थी वेंदो आहे। त यादि रखिणो आहे, पंहिंजे ॿारनि खे बि सेखारिणो आहे कि गांइ माता जी नित्य ई पूॼा करणी आहे। थी सघे हुनखे या गाहु खाराइणो आहे या लड्डू खाराइणो आहे, त सभी देवी देवता तव्हांजे मथां प्रसन्न थी वेंदा, नवग्रह बि तव्हांखे न सताईंदा।